अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल पंजाबेरी ड्रामे जी शूटिंग कॾहिं शुरू थींदी ऐं उन जी एपिसोड केॾी महिल रिलीज़ कयो वेंदो ऐं उन जी शूटिंग कॾहिं स्टार्ट कई वेंदी। दोस्तों तव्हांखे सॼी कहाणी ई अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾींदासीं। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा। मुंहिंजे यूट्यूब चैनल सिंध सूं खे लाज़मी सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन को ज़रूर प्रेस कंदा जीअं असांजो नओं हरंदड़ वीडियो ॿाहिरनि ते सभ खां पहिरियां पहुचंदी रहे। ऐं दोस्तों तव्हां बि नवां ॾिसंदा रहो। दोस्तों तव्हांजो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलूं था पंहिंजे कहाणी ऐं अपडेट जी तरफ। दोस्तों पंजाबेरी ड्रामे में सुठा अदाकार कम करे रहिया आहिनि ऐं नाले वारा अदाकार उन्ही में आज़म मेंगल जो मेन किरदार आहे ऐं आज़म मेंगल डायरेक्टर भी आहे ऐं खजू साहब भी डायरेक्टर आहे। उन्ही में सॼी दोलाब ड्रामे जी टीम कम करे रहियो आहे ऐं उन में रमशा शहज़ादी भी आहे ऐं ॿिया सिंध जा नाले वारा अदाकार पिण हुन ड्रामे में कम करे रहिया आहिनि। दोस्तों इन जी हाणे तमामु जल्द शूटिंग शुरू थींदी। दोस्तों हिन जी शूटिंग जेको आहे ईद खां पोइ शुरू कई वेंदी पहिरें स्पेल जी, यानी हाणे इन जी पहिरें स्पेल जी शूटिंग शुरू कई वेंदी त पोइ उन खां पोइ उन जी जॾहिं बि 3 स्पेल मुकमिल थींदा त उन खां पोइ हिन जा 3 टीज़र ईंदा ऐं उन खां पोइ प्रोमो ईंदो, उन खां पोइ एपिसोड हलायो वेंदो। दोस्तों इन में सुठा अदाकार कम करे रहिया आहिनि ऐं नाले वारा अदाकार, यानी तव्हां हाणे इहो समझी छॾियो त इहो दोलाब ड्रामो सीज़न 2 आहे। छो जो दोस्तों हिन में दोलाब ड्रामे जा अदाकार कम करे रहिया आहिनि ऐं दोलाब ड्रामे जी कहाणी जहिड़ी ही कहाणी आहे। ऐं दोस्तों हिन ड्रामे में खून खराबी भी घणी आहे ऐं हिन में आज़म मेंगल वॾो हीरो आहे, यानी आज़म मेंगल हिकु शींहुं आहे, मतलब त हीरो आहे। तो आज़म मेंगल हिन ड्रामे खे अहिड़ो त ठाहींदो जीअं ज़हर ज़िंदगी ड्रामे खे ठाहियो हुई, ईअं बि हिन ड्रामे खे ठाहिण जी कोशिश कंदो ऐं हिन ड्रामे खे ठाहिण जी ज़बरदस्त कंदो, यानी हाणे हिन ड्रामे खे दोलाब ड्रामो सीज़न 2 कंदो। दोस्तों उम्मीद त कहाणी आई हूंदी अव्हांखे पसंद। असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं के नई वीडियो में। जसी ते पंहिंजो ख्याल रखना। खुदा हाफिज़।